दादू शहर जे छाणू शाहबाद में 2 महीना अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी वियल बसरनि जो वापारी अली असगर महेसर ऐं फायरिंग में ज़ख़्मी थियल मासूम नीगिरी हेरबानू बबर जे वारसनि पारां दादू प्रेस क्लब अॻियां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन रफ़ीक अहमद बबर, आज़म महेसर, फारूक बबर, अदल महेसर, सिकंदर बबर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु ज़मीनी तकरार तां हथियारबंदनि सरियाम गोलियूं हणी वापारी अली असगर महेसर के कतल कयो। उन दौरान घटीअ में रांद खेॾंदड़ 9 सालनि जी नींगरी हेरबानूअ खे पिण गोलियूं लॻियूं। नींगरीअ जे वालिद ॿुधायो त संदसि न्याणीअ खे गोलियूं लॻण करे खेसि रीढ़ जी हड्डी सख़्त मुतासिर थी आहे। न्याणीअ जे इलाज लाइ घर जो अलाह तआला विकिणी छॾियो आहे ऐं हाणे डॉक्टरनि असांखे न्याणीअ जे इलाज लाइ मुल्क खां ॿाहिरि वञण लाइ चयो आहे। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध खां मुतालबो कयो त अली असगर महेसर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे ज़ख़्मी थियल नींगरी हेरबानू बबर जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि जी हयाती बचाई वञे। अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली टोंग न्यूज़ दादू।